शहजादकोट में कोरियत किरदार महरम अली मीरजत की 25 वर्सी मुनासिबत सां यादगिरी मल्हाए खेसि खिराज पेश कयो वियो। शहरी यादगार फोरम पारां शहर जे मक़ामी शादी हाल में कोरियत अॻवान बाबा कोरियत महरम अली मीरजत की 25 वर्सी मल्हाए संदसि कोरियतनि लाइ ॾिनल क़ुर्बानीनि ते ॻाल्हायो वियो। वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे अकबर खोसो उर्स सीलरो वहाब पंद्राणी हुबदार मीरजत फिदा भट्टी गनी मुजाहिद ॾिठो गुलामुल्लाह सीलरो वहीद भट्टी बंदे अली कुनियो रियाज़ गवां फयाज़ जमाली अमीर जान चांडियो फिदा चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त महरम अली मीरजत हमेशह कोरियतनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो ऐं संदसि कोरियतनि जे हक़नि लाइ जदोजहद हलाइण जी वॾी सलाहियत हुई। हिननि चयो त मज़दूरनि जे मसइलनि ते ॾींहुं हुजे या राति संदसि हर वक़्तु घर खां ॿाहिरि निकिरींदो। हुननि चयो त हुन पंहिंजे दौर में बीड़ी वर्कर्स यूनियन समेत ॿियनि कोरियत यूनियननि खे मज़बूत कयो ऐं हर जदोजहद जी संदसि क़यादत कई ऐं सरगर्म रहियो। हिन कोरियतनि जी जदोजहद लाइ इलाइट मिल जदोजहद में बि गिरफ़्तार थियो। हिननि चयो त महरम अली कोरियतनि जी जदोजहद सां गॾु आज़ादी सहाफ़त जी तहरीक में बि हिसो वरितो ऐं खेसि गिरफ़्तारी पेश कई हुई। हिननि चयो त हिन मज़दूरनि जे हक़नि लाइ लेबर हाल क़ाइमु करायो ऐं म्यूनिसिपल में लेबर जो नुमाइंदो आणण लाइ वॾो किरदारु अदा कयो। हिननि वधीक चयो त सिंध जा वॾा वॾा कोरियत अॻवान रूपोशी में संदसि मिलण ईंदा हुआ। हिन चयो त महरम अली घणो शख़्सियत हो संदसि कोरियत हक़नि लाइ कयल जदोजहद ते खराज तहसील पेश कयूं था।